जीअं सिंध महाज़ जे वाइस चेयरमैन नवाज़ शाह भाडाई चयो आहे त सिंध हुकूमत धरती धड़ियनि खे पिनण ते मजबूर करे छॾियो आहे। ढाबेजीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जीअं सिंध महाज़ जे वाइस चेयरमैन नवाज़ शाह भाडाई ऐं अयाज़ लाशारी चयो त हुकूमत कूड़ा ऐलान करे सिंध धरतीअ जे माण्हुनि खे पिनण ते मजबूर करे छॾियो आहे। हुननि चयो त ठला ऐलान करे सिंध जे औरतुनि जी तज़लील कई पई वञे। ख़ुसूसी तौर ते मुतालबो कराईंदो सिंध चीफ मिनिस्टर खां त ही राशि अवाम मुखालिफ़ ऐं करप्ट डीसी ठटो आहे उनखे फौरी तौर ते हटायो। ही गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी करे हिते ब्लेंडर्स कंदो रहियो आहे, ज़मीनुनि जी नीलामी में शरीक रहियो आहे, कूड़ा कागज़ ठाहे ॾींदो रहियो आहे। ऐं अॼु जेको राशन आयो आहे बदबूदार राशन 2008 वारो जेको बेनज़ीर भुट्टो जे शहादत वक़्तु जेके गोदाम सील कया विया हुआ उहो बेनज़ीर जे शहादत वारो राशन हाणे ज़ाहिर थियो आहे। डीसी ठटे खे हटायो। डीसी सजावल खां पुछाणो करो अञा ताईं सजावल में राशन नथो मिले। सैयद नवाज़ शाह भाडाई चयो त हुकूमत पंहिंजे मनपसंद माण्हुनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खे राशन ॾेई रही आहे ऐं हक़दार सफ़ेद पोश बुख ऐं बदहाली जो शिकार आहिनि। हुन चयो त घोटकीअ खां वठी केटी बंदर ताईं माण्हुनि खे मुद्दे ख़ारिज राशन ॾिनो पियो वञे। अॻवाननि चिताव ॾींदे चयो त वफ़ाक़ी तोड़े सिंध हुकूमत पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो त सॼी सिंध में धरती धड़ियनि सां गॾिजी तारीख़ी एहतिजाज कया वेंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk